हाँ हाँ दादी, तव्हांजो नालो छा आहे? अनीता। अच्छा अनीता, तव्हां किथां आया आहियो? गांधीधाम अपना नगर। अच्छा, तव्हांखे छा तकलीफ़ हुई? बांह मथे कान पए थी। अच्छा, ये तव्हांजी बांह श्री सिधी कयो अथव? वेरी गुड वेरी गुड। तव्हां माना कल्ह हिते आया हुआ? हाँ कल माना तारीख हुई? मैडम आपने इनको ठीक किया? जी जी। डॉक्टर साहब ये कभी आए थे आपके पास? कल इनका पहला दिन था, सेकंड डे था। अच्छा और इनको स्किन का भी प्रॉब्लम है, इचिंग का है, बैक पेन है, ओके शोल्डर पेन है। ओके इनका हाथ ऊपर नहीं हो रहा था। बढ़िया, मैंने इनको कान में ट्रीटमेंट दिया है। वेरी गुड। ये देते ही इनका हाथ ऊपर हुआ, करके दिखाइए। वाह भाई वाह, क्या बात 5 है। मिनट में 5 ॾाढी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हिकिड़ी सिंधियाणी जी धीअ ऐं इहा बि सिंधी आहे, असांजे समाज जी हिकु धीअ आहे जेकी इहा सेवा करे रही आहे। सौदागर आदिपुर मां ॻाल्हायां पियो। अगरि कंहिंखे बि हथ ॿाह में पुठीअ में का बि तकलीफ़ हुजे, ॾाढी कंसल्टेंट फी ॾाढी घटि आहे। तव्हां हिते आदिपुर अची करे हिन डॉक्टर जो नंबर वठी छॾियो। डॉक्टर साहब आपका नंबर तो बताइए। 8459164979। हाणे सिंधीअ में बि तव्हां नंबर ॾियो। मूंखे न ईंदी सी। अच्छा, हिनखे सिंधी न ईंदी आहे बाबा? ही सिंधीअ जी धीअ अथई, हीअ सिंधी आहे, बॉम्बे जी डॉक्टर अथई, हेॾो वॾो पढ़ियल लिखियल आहे ऐं हिनखे सिंधी कान थी अचे। अगेन आप हिंदी में नंबर दीजिए। 8459164979। शुक्रिया, महिरबानी। ॾिसो हिन इनको साइटिका का प्रॉब्लम है, ये झुक नहीं पा रही थी, अब झुक के दिखाइए। ॾिसो पूरा झुक रही है। ॾिसो हिनखे साइटिका जो बि प्रॉब्लम हो। असांजी भेण खे, सिंधी छोकिरी आहे जेकी असांजी भेण आहे हिकिड़ी, ऐं हिननि जो परिचय मुंहिंजो कान्हे, पोइ बि ॾिसो हिते आई आहे ऐं ठीकु थी करे वञे थी। थैंक यू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, शुक्रिया मैडम, थैंक यू। जय रामा पीर, जय रामा पीर, जय।